सुहिणी यादि भाग 37। आयशा जीअं ई साम्हूं रोकी खे ॾिठो, उनजे पासे में कोई लेडीस वेठी हुई। उनखे ॾिसी वापसि कुझु देरि लाइ काफ़ी सवाल खड़ा थिया, पर उन पंहिंजा कदम रोकीअ ॾांहुं वधाया। रोकीअ ॾांहुं कदम वधाईंदे वधाईंदे उनजी कुर्सीअ जे साम्हूं अची वेठी। हिक ॿिए सां हाय हलो मज़े में, नानीअ जी तबियत कीअं आहे, थोरियूं ॻाल्हियूं हलियूं। कॉफ़ी, नाश्तो, सैंडविच सभु घुरायो। रोकी जो पहिरां खाई वठूं, पोइ पाण ॻाल्हियूं कयूं था। रोकी अञा जेका हुन सां गॾु आई हुई उनजो परिचय कराए ई मस हिन खां अॻु में उनखे चकर अची विया, बेहोश थी वई। रोकीअ उनखे हंज में खणी करे हॉस्पिटल ॾांहुं वञण जे लाइ तयारी कई। झटि तकिड़ो उनखे खणी हॉस्पिटल जी ट्रीटमेंट लाइ अॻिते वधियो। आयशा ख़ामोशी सां सभु ॾिसंदी रही। अखियुनि ॿ लुड़क ॻड़िया, पर टिशू सां न उघी छॾिया। अखियुनि मां त 2 लुड़क था थियनि, पर दिलि में त अनगिनत हूंदा आहिनि। उहे केरु उघंदो। ख़ैर, वापसि सभु ॻाल्हि उते जा उते ई पहुती। ॿिन्हिनि कुझु बि कान ॻाल्हायो, कुझु बि ॻाल्हि अॻिते कान वधी। रोकीअ हलंदे हलंदे आयशा खे चयो, मां तोखे फ़ोन कयां थो, अॼु पाण ज़रूर ई मिलंदासीं ऐं ज़रूर ॻाल्हाईंदासीं, तूं चिंता न कर। सिर्फ़ रोकीअ ॾे निहारींदी रही आयशा सिर्फ़ हिकु सवाल कयो, कुझु बि हुजे, हा इहो सभु त पहिरां ॻाल्हियूं करणु ज़रूरी हुयूं। मूंखे छो थो लॻे त हींअर वक़्तु काफ़ी गुज़री चुको आहे, इलाही ग़लति थी चुको आहे। वरी कुझु देरि लाइ पंहिंजो पाण खे सम्झायो, मां एतिरो ग़लति छो थी सोचां। थी थो सघे रोकी सही हुजे, मुंहिंजी सोच ग़लति हुजे। वरी हिकु दिलि चवे त हेतिरो टाइम थियो मूंसां ग़लति बर्ताव ॾाढो कयो अथई, उन सवालनि जो जवाब बि त खपे। मूंसां न, मुंहिंजी फैमिलीअ सां बि त नाइंसाफ़ी थी आहे न। मां त अॼु कीअं बि करे रोकी सां मिलंदसि, सवाल कंदसि। मंझंदि थी, शाम थी, रोकी जो कोई बि मैसेज कान आयो। वापसि आयशा हिकु दफ़ो फ़ोन कयो, रोकी कुझु बड़ी प्रॉब्लम है। रोकी चयो वेट। वापसि थोरी झटि ॻाल्हि कटिजी वई। थोरी देरि खां पोइ हिनजे फ़ोन ते मैसेज आयो कि हम रात को मिलेंगे, बस एतिरो ई मैसेज। थोरी झटि खां पोइ आयशा वरी फ़ोन कई, रोकी किथे मिलण जो आहे, सभु कुझु ठीकु आहे न? रोकी चयो हा, पर तोखे थोरी देरि थी वेंदी राति जो मिलण लाइ, पर मिलंदासीं। राति जो 9 बजे हिननि रोटी खाइण जे लाइ रेस्टोरेंट में टेबल बुक कराई।